नमस्ते, मां अंजलि अवां सभिनी जो सिंधी जायके में स्वागत थी कयां। अचो त सिंधी जायके जो मज़ो वठो। अॼु मां तव्हांखे सेखारण वारी आहियां रिबन सैंडविच, जेके तव्हांखे ईअं ई खाइण न मिलंदा। इहे लॻभॻि असांखे जहाज़नि में ई मिलंदा आहिनि ऐं इहे थधा हूंदा आहिनि। रिबन सैंडविच में असां 3 क़िस्मनि जूं चटणियूं कमु आणींदासीं। हिकु त साई चटणी ऐं हिकु टमाटे जी चटणी हूंदी, ॿी थी ॾहीअ जी चटणी हूंदी। पहिरियों मां तव्हांखे साई चटणीअ जूं घुर्बल शयूं ॾेखारींदमि। घुर्बल शयूं आहिनि धाणा, खजूर, उन मां असां खकड़ी कढे छॾी आहे, काजू, थूम, अदरक ऐं साए मिर्च जी पेस्ट, पीठल कारो मिर्च ऐं जीरो, सिंग, बसर, किशमिश, लूण, लीमे जो रस, नारियल ताजो कद्दूकश करे। इन्हनि सभिनी मसालनि खे असां गॾु करे मिक्सीअ में पीसे चटणी ठाहींदासीं। ऐं जीअं त चयोमांव मिक्सीअ में सॼो पीसे करे चटणी करणी आहे, त हिकु हिकु करे मां सभु मसाला विझां वेठी। जीअं काजू विधा, हे किशमिश थी विझां, थूम अदरक जो पेस्ट विधो आहे, जीरो। इहा चटणी न एॾी तिखी थींदी न मिठी, ॿिन्ही जो स्वाद ईंदी, खटो तिखो मिठो सभु स्वाद ईंदी। हिकु ॻाल्हि ध्यानु रखजो, लीमे जो रस ऐं लूणु हमेशह पछाड़ीअ जो विझजो। ऐं ॿी चटणी थींदी टमाटे जी, जंहिंजे लाइ घुर्बल शयूं आहिनि टमाटो बाफ़े खल लाइ रखियो आहे, पीठल खंडु, ॻाढ़े मिर्च जो पाउडर, बसर सनो सनो कटियल, लूणु, मखण, जीरो कुटियल। गैस ते नॉन स्टिक तई रखणी आहे, जंहिंमें पहिरियों असां मखण विझंदासीं। हीअ चटणीअ में मखण जो स्वाद अचे। उन में पहिरियों त जीरो पीठल विझंदासीं, अधु चमचो, ऐं मखण सां गॾु गॾु घुमाईंदासीं। जीअं मखण पिघले गॾु गॾु उन में जीरे जो स्वाद बि अचे। ऐं जीअं त मखण पिघली वियो आहे, इन में असां बसर विझी ये तो ॾिसो बसर पानी कढे तो। बसर पानी कढे ऐं उनजो पानी सुके तेसिताईं असांखे भुञणो आहे। हाणे ॾिसो त पानी निकिरी वियो आहे ऐं मखण जो तेल बि थी वियो आहे, ही सॼो निकिरी आयो आहे। पोइ असां विझंदासीं ॻाढ़ा मिर्च। हाणे जीअं त ॾिसो ॻाढ़ो मिर्च बि चङी तरह मिली वियो आहे। जेके टमाटा असां बाफ़े खल लाइ रखियासीं, उहे असां कद्दूकश करे उनजी पेस्ट करे छॾीसीं। या चाहियो त तव्हां मिक्सीअ में बि पीसे करे उन्हनि खे पोइ कम में आणे सघो था। उहा पेस्ट विझणी, थोरी पीठल खंडु विझणी, जीअं त टमाटा खटा हूंदा आहिनि, थोरो मिठो स्वाद लाइ अधु चमचो पीठल खंडु विझो ऐं थोरो लूणु। लूणु हमेशह पछाड़ीअ जो ई भाॼीअ में विझिजे। ऐं फुल करे बाए थोरी इहा पेस्ट सुकाइणी आहे। टी चटणीअ लाइ घुर्बल शयूं आहिनि गजर कद्दूकश करियल और पीसे रखी आहे ॾही, जंहिंमां असां पाणी सफ़ा कढी रखियो आहे, कारो मिर्च पीठल ऐं लूणु। अचो त हाणे असां इन चटणी ठाहिण जो तरीक़ो सिखूं।
हूअं त हिन खे कर्ड चीज़ फिलिंग भी चयो वेंदो आहे। ॾहीअ में और हिक खां ॿ चपटी विझंदासीं। वो कारो मिर्च विझंदासीं, वो भी हिक खां ॿ चपटी। लूण हिक चपटी, जीअं त ॾही पहिरियों ई खटी हूंदी आहे। इनखे मिलाए पोइ आस्ते सां असां गजर इन में मिलाईंदासीं। खाइण में सिर्फ ॾही न लगे, गजर जो भी स्वाद अचे त ॾहीअ जो भी खटोपन अचे। ये तैयार थी वई आहे। रिबन सैंडविच लाइ 3 चटणियूं असांखे ठाहिणियूं आहिनि। उहे मां ठाहे तव्हां अॻियां रखियूं आहिनि। हिक त ॾहीअ जी, ॾही ऐं गजर जेको मां रीत तव्हांखे सेखारीमांव। ॿी टमाटे जी चटणी सेखारीमांव। टी हीअ मिक्सर में पीसीसी साई चटणी। ऐं असांखे खपंदी ब्रेड ऐं मखण। ऐं सैंडविच खे वेरे रखण लाइ खपंदो बटर पेपर। पहिरियों 4 स्लाइस खणणो, 1 2 3 4। चैनी खे गॾु रखी नया पासा जेके आहिनि कटे छॾींदासीं। पहिरियों हे 3 स्लाइस मथे करे हेठे स्लाइस ते मखण हणबो। ऐं उन जे मथां पहिरियों गजर जो पेस्ट। अहिड़े नमूने हणणो जीअं सॼे स्लाइस ते हिक समान फैलिजी वञे। हाणे ॿियो स्लाइस खणंदासीं, जंहिंखे हेठां वरी ढके मथां भी मखण हणंदासीं। इन जे मथां असां साई चटणीअ जी पेस्ट लॻाईंदासीं। वरी टियों स्लाइस खणंदासीं, जंहिंखे उनखे भी हेठां मथां मखण लॻाईंदासीं। इन जे मथां असां टमाटे जी चटणी विझंदासीं। टमाटे जी चटणी असां गरम करे ठाहीसीं, पर कम में थधी करे ही आणींदासीं। पछाड़ीअ स्लाइस खणी इनखे भी हिक पासे मखण हणी जीअं त चयोमांव, पछाड़ीअ स्लाइस खे हिक पासे ही मखण हणणो आहे, छाकाणि त हे असां पंहिंजो सैंडविच पूरो कयोसीं। ही थी वियो रिबन सैंडविच। तव्हांखे हिक हिक कलर अलग अलग ॾिसण ईंदो, साओ ऐं ऑरेंज। असांखे कटणो आहे रिबन जे अंदाज में। पहिरियों त हे जेको मां चयोमांव बटर पेपर असां यूज़ कंदासीं, कम में आणींदासीं। इनखे हेठां ऐं मथां ॿिन्ही पासे ढके बंदि करे फ्रिज में 15 खां 20 मिंट लाइ थधो करण लाइ रखणो आहे।
ॾिसी इशारा छो थे कया? अरे मुंह इशारा न थे गया, मुंह ते योगा थे गई। चौदह चुड़ैल जेतरा चाहे उतना रूप बदलाए सकती है। तुंहिंजो फोन मिलण साईं मां लॻी वियसि कम ते। चूंडींदे चोर वञी पहुता खकरींदे। छा लख रुपए जो हीरन जो हार उठी तू तो मुझे कारखाना बंद कराईंदी है। साईं शादी जो लख लख वाधायूं। हाँ वटो खीर लख लख वाधायूं, लख लख वाधायूं। निकरे दा बकवास बंद। जेको भी सोन तो सब लाए मुखे दियो, न त हियं टुकड़ा टुकड़ा करे छडीनो आ।